नाज़रीन हैदराबाद में ख़बर हवा ताईं पहुचाईंदासीं जिथे कासिम चौक भरिसां मोटरसाइकिल ते सवार नौजवान औरतुनि खे ॾिसी रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने में बि नाज़िबा हरकतूं कंदो रहियो जंहिंजी औरतुनि वीडियो ठाहे वरिती आहे। सलीम अला हैदराबाद में टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे, तफ़सील मालूम कयूं था। सलीम अला, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, रमज़ान मुबारक जो भलारो महीनो हले थो पियो, पर हुन बावजूद कुछ आवारा क़िस्म जा जेके नौजवान आहिनि उहे मोटरसाइकिलुनि ते जेके ईंदड़ वींदड़ औरतूं आहिनि उन्हनि खे ॾिसी ऐं नाज़ेबा हरकतूं कनि था। वीडियो में ॾिसी सघिजे थो त कासिम चौक भरिसां हिकु मोटरसाइकिल सवार नौजवान आहे जेको औरतुनि खे ॾिसी हुन सां जेको आहे नाज़ेबा हरकतूं करे थो पियो। रक्षा में मौजूदु जेके औरतूं आहिनि उन्हनि मोटरसाइकिल सवार छोकिरे जी वीडियो बि ठाही आहे। वीडियो में जेका वीडियो ठाही अथनि उहा सोशल मीडिया ते वायरल पिणु की आहे। वीडियो में जेको नौजवान आहे उहो औरतुनि खे रक्षा जे पोयां हलंदे उन्हनि खे हिरासा कंदे जेको आहे नाज़ेबा जेके अल्फाज़ आहिनि उहे चवे थो। हीअ जेका वीडियो वायरल थी आहे हिन हवाले सां जेके हैदराबाद जा शहरी आहिनि उन्हनि चवणो आहे त अहिड़नि नौजवाननि जे ख़िलाफ़ सख़्तु कानूनी कार्रवाई कई वञे त जीअं हीअ जेके औरतूं आहिनि जिन जे ख़िलाफ़ ही इंतिहाई नाज़ेबा लफ़्ज़ इस्तेमालु कनि था उहे औरतूं जेको आहे उन्हनि नौजवाननि खां महफ़ूज़ रही सघनि। जी सलीम अला, जी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।